खैर खास करे गैर मुक़ल्लिदन जा इमाम अब इन हदीस जे मतन खां इनकार नथा कन मतन के उहे भी मञनि समझो था मतन चइबो आहे हदीस जे बयान लफ्जी सूरत हाल के जेको उन में मफ़हूम मज़कूर आ उन के मतन चइबो आहे मतन खां को बि इनकार नथो करे अगर कंहिंखे एतराज में अॻिते हूंदो आहे त जरह में सनद ते एतराज हूंदो आहे इन हदीस के मतन ते कंहिंखे भी एतराज ना है हदीस पुख्ता है मुझे आका फरमाए कायनात मु मोहम्मद आका जी नूर माठे सुभान अल्लाह असा ता जो पाड़ो आ भिटाई भिटाई के मनियो था ना बाबा भिटाई का पूछो से तो हदीस या पढ़ी आ भिटाई कुरान ऐं मुझे महबूब जो फरमान न पढ़ी या गाल थी कान थी सके भिटाई को आम रवाजी शायर को न हो भिटाई कुरान जो मुफस्सिर भी आहे त मुस्तफा जे हदीस जो शायर भी आहे साईं फरमाए मूं भी हदीस पढ़ी आ साईं पो पढ़ी आ त बयान कर पंजे सिंधी सवली ज़बान में फरमाए तू सागण जासी गार अन डिठा गई हुया नका कुल फयकून हुई नका भी पचार नको सिज चंद्र हुयो हुई ऊदगा दुकार नको मलक फलक हो न तौहीदी तवार तॾहिं मोहब्बत साण में हार लाया लतीफ चे सुभान अल्लाह हदीस बिटाई में पढ़िया बाबा पढ़िया तरी त तशरीह करे थो वो भेटाई पढ़िया इन करे असा सुन्नी आशिक सिंधी चवंदा आहियूं चंद्र सितारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो असा सुनन जो रवाज थी वियो आहे जेसिताईं क़ुरान पियो हलंदो हदीस भी हलंदी को कन पियो खणंदो त को क्यारी पियो खणंदो को हेडा पे पासा दीदो को चल ते पे हथ लाए मजाला जो सुभान अल्लाह आवाज मा निकरे पर जे कदे शायरी शुरू थी त पो हथ मथे खणी सुभान अल्लाह सो मुके खबर आ पंजे सुन्नी भाइरन जी कमजोरी जो इल्म त पो तमा के इन हदीस के मंजूम अशार में बयान करे बुदाया ता त खबर पवे त मुस्तफा जो शान ए अजमत अच्छा चंद्र सितारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो पैगंबर प्यारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो होरो मलाइका अर्शन हुआ कुल फुल बूटा फर्शन हुआ होरो मलाइका अर्शन हुआ कुल फुल बूटा फर्शन हुआ हे वण बेचारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो बई हथ मथे खड़ी छ वण बेचारा पोए थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो अब माफ कजो हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी ज़ाती अवां खे बि कंहिं ॻाल्हि ते कावड़ ईंदी हूंदी असां बि मौलवी आहियूं पर इंसान आहियूं कावड़ ख़ुशी असांखे ॾींदी आहे
ये जेकॾहिं महफ़िल मीलाद में ईंदा आहिनि पोइ ख़ैर सां कंधो हेठि करे गोॾनि खे ॿधियो वेठा हूंदा आहिनि। अबा महफ़िल मीलाद ख़ुशीअ जी महफ़िल आहे, तहज़ियती प्रोग्राम थोड़ी आहे। खोलियो मेरान टीवी अॼु KTN खोलियो, एकता जो ॾियारे जे लाइ ख़ुदा ख़ैर पियो करे। चाचिन ऐं चाचिन जा हथ आसमान सां था लॻनि, कपिड़नि जो बि ख़ुदा ख़ैर करे। वो सकाफती ॾियारे जे लाइ तुंहिंजी बांह बीहे कान। आका जी मीलाद जी महफ़िल मल्हाइण वारा आला हज़रत फ़ज़ाइल महफूज़ात में लिखियो आहे त हूअं माण्हू नचे त शरीयत में मना हुआ, पर आका जे इश्क में बेइख्तियार खाली नचो बि त हसन ई महमूद। हथ त इते खणो पोइ ख़ुशीअ जी महफ़िल में आया हो, तहज़ियती मिड़ाके में कोन आया हो। ख़ुशीअ जो इज़हार कयो त हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा खे बि ख़बर पए त सभई ख़ुशीअ सां आया आहिनि, भतला कुन यार जे लाइ आया आहिनि। चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। बादल खां बरसात न हुई, ॾींहुं न हो का रात न हुई। बादल खां बरसात न हुई, ॾींहुं न हो का रात न हुई। ककर कारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। हथ मथे खणी झूमी च बकर कारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। जो सुभान अल्लाह। लोह कलम कायनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। लोह कलम कायनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। अरे जिब्राइल पारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। मौले अशरफ अली थानवी साहब हदीसात नशर में मौबन पुछो जिब्रील खां कम उम्र तस मिन सिनीन। जिब्रील तुंहिंजी उम्र सालन में केतिरी आहे? चईं यादगिरी कानी, थोड़ी यादगिरी अचे थी। उहा कहिड़ी? सोना जॾहिं ख़ुदा मूंखे पैदा कयो, निगाह कयम अर्श जे चौथे हिजाब ते मूंखे नूर रोशनी चमकंदे सितारे वांगुरु नज़र ईंदो हुयो। 70,000 साल चमकंदो हो, 70,000 साल ताईं ग़ुरूब थी वेंदो हो। इएं उनखे उभरंदे लहंदे मूं 72,000 भेरा ॾिठो आहे। जिब्रील ओ सितारो ॾिसंदे हीअं सुञातो बि हुई नूर छाजो आहे। सुना सुञातुम कोन। फरमाए फबिइज़्ज़त रब्बी अना ज़ालिकल कौकब। मूंखे रब जी इज़्ज़त जलालत जो कसम आहे, ओहो नूर मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात जो हुयो। लोह कलम कायनात न हुई, मिड़ई मखलूकात न हुई। अरे जिब्राइल पारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। जिब्राइल पारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो। असां महफ़िल मीलाद में नात खानी कंदा आहियूं न, नात पढ़ंदा आहियो। अब माण्हू असांखे ताना था ॾियनि, हे सुन्नी रुगो की जॻाईंदा, क़ुरान पढ़णी कोन, क़ुरान कोन था पढ़नि। मां पंहिंजे सुन्नी दोस्तनि खे बर्ज़ कयां थो, जीअं तव्हां 3-3 4-4 नात खान मदू कयो था, अल्लाह खे बरकत ॾींदो। को सुठो कारी बि हिकिड़ो 2 कारी बि मदू कयो।
हिकड़ी तिलावत रुगो रवाजी न हुजे, महबूब जे मथा खुदा कुरान नाज़िल कयो आहे। कुरान जूं 3-4 तिलावतूं हुजनि। असांजे मुर्शिदनि करीमनि जो तरीक़ेकार आहे। तरीक़त में सुबुह जी नशिस्त ख़ासि हूंदी आहे, टाइम कलील हूंदो आहे, तमाम लवाज़मात